असां पीर साहब पगार सां उहे ई बीहंदासीं जे हुननि सां बीठासीं। ऐं मां यकीन सां चवां थो पियो साईं हुन साईं ते वेठो आहे पीर साहब जॾहिं ते कोन्हनि खे पर ॿिन्ही भाउरनि जेका असांखे इज़त ॾिनी आहे जेका असांखे रिस्पेक्ट ॾिनी आहे इंशाअल्लाह ताला उन्हनि सां गॾु आहियूं बीठा आहियूं। लाल माले हिन करे नथो करी सघे जो साईं पीर साहब पगार हुन कॾहिं बीठो आहे। साईं शाह महमूद कुरैशी साहब अमा जमात वारो गौसिया जमात वारो खड़ा तव्हांजो ख़ामोश आहियो अॼु तव्हांजो साईं मुंहिंजो 60 सालनि जो दोस्त आहे मुंहिंजे 60 वॻनि जो दोस्त आहे अॼु उहो जेल में पियो आहे। तव्हां बि बस करे वेहंदो अञा बि बस करे वेहंदो निकिरंदो वोट मोर ते आहे कि कंहिं बि सूरत में वोट मोर ते आहे। इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे